अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया विन न्यूज़ में भली कार खबरों जो सिलसिलो जारी करने खबर शामिल क्यों पिया न्यूज़ शरो फिरोज़ खां अहम ज़फ़र टगर जी रिपोर्ट मौजूद हाला शहर जी रहवासियुनि रोज़ीना चांडियो पंहिंजे मुड़ुस तपेदार नज़ीर चांडियो जे ज़ुल्मनि खां तंग थी नेशनल प्रेस क्लब पहुची दाई थींदे ॿुधायो आहे त नज़ीर चांडियो जेको छले वारा चांडिया जो रहवासी आहे हिन मूं सां 2011 जी शादी कई आहे। पोइ हिन ग़लति कम कया माण्हुनि जा रिकॉर्ड कूड़ा ठाहिया ऐं माण्हुनि खां पैसा वठी कम न जंहिं बाद ही तमामु घणो कर्ज़ी थी वियो। उनखे ऑफिसरनि सस्पेंड करे छॾियो। उन खां पोइ बहाल थियो। पोइ वरी हितां बदिली कराए हाला हलियो वियो जितां हू मूंखे बि पिणु उतां वठी हलियो। इन बाद वरी बि हुन जा कम साॻिया ई रहिया जंहिं सबबु मां तमामु सख़्तु परेशान हुयसि। हिन जा कम साॻिया ई हूंदे ही हाला में बि तमामु घणो कर्ज़ी थी वियो जंहिं सबबु हाला में बि हिनखे ऑफिसरनि सस्पेंड करे छॾियो। हाला में 15 ॾींहं सस्पेंड हुजण जे बावजूदि हू मूंखे ख़र्चु कोन ॾींदो हुयो। अफ़सोस सां चवां पई त हाला में हिकु आॾे वारी औरत हूंदी हुई जंहिंखे ही पंहिंजो ख़र्चु पुॼाईंदो हुयो। हाणे उहो हिकु दफ़ो ॿीहर बहाल थी वियो आहे। 5 महीना थी विया आहिनि मां हाला में रहां थी। मुंहिंजो न कुझु कॉल खणे थो न मूंसां को राब्तो करे थो। हिते अकेले हुजण जे करे ॻोठ छला वारा चांडिया में ॿार वठी मां वियसि त उतां मूंखे रक्शे ते वेहारे पंहिंजे भेणीवे जे घर असलम चांडियो जे वठी आयो जिथे मूंखे छॾे हलियो वियो। हाणे मुंहिंजी कॉल वग़ैरह बि कोन पियो खणे। मूंखे 2 पुट 4 न्याणियूं आहिनि। मां उहे किथां पालींदसि कीअं सफ़र गुज़र कंदसि। मूंखे इंसाफ़ ॾियारायो वञे। मां पंहिंजे वस वारनि चङनि मुड़ुसनि नियाज़ चांडियो ऐं ॿियनि खे अपील थी करियां त मां तमामु सख़्तु परेशान आहियां। SSP ऑफिस अॻियां पाण खे ऐं पंहिंजे बचनि खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि पाण खे। खेसि रोज़ीना चांडियो जी अपील। इहो न वक़्तु जी आम ख़बरूं वधीक ख़बर ऐं अपडेट लाइ विज़िट कंदा विन न्यूज़।